सिविल सोसाइटी पारां सिंधु दरिया ते 6 नवां केनाल अॾण ख़िलाफ़ रट्टा स्टॉप खां दड़े शहर ताईं 3 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, शहरीनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां अब्दुल क़यूम सुमरो, कामरेड शौकत सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मार्च कयो वियो। मार्च में जिस्कम, सिंध तरक्की पसंद पार्टी, अवामी तहरीक, पेपे शहीद भुट्टो, PTI, GS हिंद महास, GS हिंद क़ौमी पार्टी जा अॻुवाण अब्दुल करीम पलीजो, अज़ीज़ मेमो, मुमताज शाह बुखारी, अनवर मलाह, अज़ीज़ सुमरो, मुख्तियार दायो, रशीद आज़ाद, कादिर ज़ौर, नाना उस्मान ज़ौर, शाहिद शाह, निज़ाम मेमो ऐं ॿियनि सवे कारकुननि बि वॾी तादाद में शिरकत कई। मार्च में शरीक माण्हुनि पारां दरिया ख़ातिर झेड़ो, पाणी ख़ातिर झेड़ो, दरिया ते धाड़ो नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर जा ज़ोरदार नारा हंया विया। इन मौक़े ते अॻुवान ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया सिंध जे 7 करोड़ आवाम जे जियापे जो ज़रियो आहे। दरिया ते धाड़ो हणी सिंध खे रेगिस्तान थियण न ॾींदासीं। हिननि चयो त हुकुमरान सरसब्ज़ सिंध खे सुकाइण वारी होड़ तां लही वञनि, दरिया बचाइण लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। वॾो पियो को इनकलाब अचे वॾी के धाम धूम सां जेके प्रोग्राम करे करे दरिया ख़ातिर पाणी ख़ातिर सरकारी तरफ़ां